अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो उदासी टेक यूट्यूब चैनल। अॼु जी ज़बरदस्त बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे, दिलि वारनि खे, सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं पापनगर ऐं सां गॾोगॾु पंहिंजा वेरी ऐं तव्हांखे रियासत ड्रामे जी अपडेट ॾींदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल उदासी टेक खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। ही अवां जो पंहिंजो चैनल आहे। दरअसल दोस्तों, तव्हां ॾिठो त जेको पापनगर ड्रामो त बहितरीनु हली रहियो आहे, उनजी कहाणी बि ज़बरदस्त थी चुकी आहे ऐं ख़ासि करे हाणे एक्शन इन में तव्हां घणो ॾिसी रहिया आहियो। एक्शन सां भरपूर थी चुको आहे हीउ ड्रामो। इन सां गॾोगॾु पंहिंजा ड्रामे जी मां तव्हां ॻाल्हि कंदो वञा त हाणे पंहिंजा ड्रामो बि बहितरीनु हली रहियो आहे। कहाणी जेका हली रही आहे मार धाड़ वारी, कॾहिं हो हुनखे थो फसाए, कॾहिं हो हुनखे थो फसाए, पैसनि जे ख़ातिर घणो कमु हली रहियो आहे। बहरहाल अॻिते हली इहो ड्रामो अञा दिलचस्प बणिबो जॾहिं इन में नवां करैक्टर शामिलु थींदा। रही ॻाल्हि रियासत जी, ईद खां पोइ रियासत हलण वारो आहे। तव्हांजे लाइ बहितरीनु ख़ुशख़बरी मां इहा आंदी आहे त रियासत ड्रामो ईद खां पोइ बिल्कुलु दुस्तो हलण वारो आहे। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामो ईद खां पोइ हलंदो, धमाके सां हलंदो ऐं तव्हांखे इहा ख़ुशख़बरी मूं वटि ॾिनी आहे। अगरि अपडेट सुठी लॻी त लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।